अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? तबियत सही आहे? अच्छा दोस्तों, जीअं त तव्हां ॾिठो मां रनिंग करे रहियो हुयुसि हिते असां वटि सुबुह आहे। सो सुबुह जी रनिंग लाज़मी आहे, लेकिन मां साइड में हिकिड़ी बोतल पई बोतल ॾिठी। सो मूं सोचियो छो न उहा बोतल खणी, अक्सर माण्हू छा कंदा आहिनि, उहे बोतल खणी बिन में उछलाईंदा आहिनि, लेकिन उहा मां बिन में न उछलाई। जीअं त तव्हां ॾिठो उहा बोतल खणी मां 10 सेंट्स रिफंड हींअर वटि आयुसि रिसाइकिल करणु। छो त हिते ऑस्ट्रेलिया में इहो असां वटि फैसिलिटीज़ आहिनि त जेकी बि तव्हां बोतलूं वग़ैरह आहिनि जेके प्लास्टिक जूं, उन्हनि मां तव्हां कमाए बि सघो था, बजाए जो तव्हां उन्हनि खे बिन में उछलायो। तव्हां उन्हनि खे जमा करे ऐं हिते खणी अची हुतां पैसा बि अर्न करे सघो था। मां तव्हांखे अंदरि हली ॾेखारींदुसि त उहे कीअं बोतलूं असां मशीन में विझंदा आहियूं ऐं असांखे पैसा मिलंदा आहिनि। सो जेकी असांजी सिंध आहे, सिंध में बि इहे फैसिलिटीज़ ॾिनियूं वेंदियूं त मूंखे नथो लॻे त रोडनि ते को बि किचिरो या बोतलूं वग़ैरह हूंदियूं। जेके बि माण्हू बोतलूं यूज़ कंदा उहे कंहिं न कंहिं अहिड़ी फैक्ट्री में वञी या अहिड़ी फैसिलिटी में वञी उहे बोतलूं जमा कराईंदा ऐं उतां उहो रिफंड वठंदा। सो अगरि जे असांजी सिंध में अहिड़ी का फैसिलिटी ॾिनी वञे त तमामु बहितरीनु थींदो। जेके बि असांजा नौजवान आहिनि उहे सभु बाशऊर आहिनि ऐं पढ़िया लिखिया आहिनि, त उहे बि इहो कोशिशि कंदा त जीअं असांजा रोड रस्ता घिटियूं, माहौल साफ़ु सुथिरो हुजे ऐं जेके बि बोतलूं आहिनि जेके रिसाइकिल थी सघनि, उन्हनि खे उहे अहिड़ी कंहिं फैक्ट्री में वञी ऐं जमा कराए ऐं पैसा कमाए सघनि था। महिरबानी। मां पहुची वियो आहियां हिते, ऐं जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो बोतल मुंहिंजे हथ में आहे। त मां हीअ बोतल हिन मशीन में विझंदुसि ऐं असांखे हिते मॉनिटर ते पैसा लिखिजी ईंदा। उहे बोतल आहे हिन में मां विझी अंदरि हली वञी, ऐं जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते 20 सेंट लिखिजी आया आहिनि। हिन खां हिन जो मतिलबु आहे त असांखे 20 सेंट हिन बोतल जा मिलंदा। तो ऑस्ट्रेलियन 20 सेंट, पाकिस्तानी तक़रीबन 25 खां 30। अच्छा दोस्तों, जीअं तव्हां ॾिठो मां बोतल विझी हिते मॉनिटर ते स्क्रीन ते पैसा अची विया, पोइ हुननि असांखे रसीद ॾिनी आहे। तो असां हाणे इहे हिते स्कैन कईसीं, हिते स्कैन कईसीं त हिते लिखिजी आयो सेलेक्ट द पे आउट ऑप्शन। तव्हांखे कैश खपे या तव्हांखे स्कीम में खपे, तो असां कैश ते क्लिक कंदासीं, प्रोसेस थो थिए। हाणे हिते असांजा पैसा ईंदा। जीअं हिते पैसा ईंदा त असां पैसा कढी ऐं ॿाहिरि वञी सघूं था। सो उमेद आहे त असांजी जेकी सिंध में जेकी बि असांजो सिंध आहे उन में पहिरियों डेवलप स्कीम थींदियूं रहंदियूं, त जीअं असांजी सिंध बि तरक़ी कंदी रहे ऐं असांजी सिंध बि साफ़ु सुथरी हुजे।